जय झूलेलाल साथियों। सिंधी फिल्म ऐं सिंधी अदाकारनि जी शुरूआती दौर जूं यादगिरियूं। सिंध ऐं विरांगे खां पोइ जेको सफ़र शुरू थियो सिंधी फिल्म दुनिया में, उन जूं कुझु यादगिरियूं मां एकता अमरनाणी खणी करे आई आहियां असांजे यूट्यूब चैनल जीतू हिरानी एंड टीम ते। अचो त शुरू कयूं सिंधी फिल्मी सफ़र जी कहाणी विथ एकता अमरनाणी। असांजे हिन यूट्यूब चैनल ते हर हफ़्ते नवां एपिसोड्स सिंधी फिल्म दुनिया जा खणी करे मां ईंदसि, त तव्हांखे वेनती आहे त असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु लाइक शेयर एंड सब्सक्राइब कंदा, जीअं त नए एपिसोड्स जा नोटिफिकेशन्स तव्हांखे मिली सघंदा। अचो त सिंधी फिल्मुनि जी यादगिरियुनि खे वरी हिकु दफ़ो ज़िंदगीअ जे सफ़र में ताज़ो कयूं। अॼु मां तव्हांखे जंहिंजे बारे में ॿुधाइण वारी आहियां उहा आहे हिकु बेहद ख़ूबसूरत सिंधी अदाकार साधना। हिंदी फिल्म जगत खे 1960 में हिकु सिंधी अदाकार मिली जंहिंजो नालो हो साधना शिवदासाणी। हिकु बहार बणिजी आई साधना हिंदी फिल्मनि में ऐं छाइजी वई दर्शकनि जे दिलि में। साधना शिवदासाणी पंहिंजी अदाकारी ऐं सूंहं जे करे भारत में हिकु बहितरीन हीरोइन साबित थी। साधना जो जन्म हैदराबाद सिंध में 2 सितंबर 1941 ते थियो हो। साधना जो पिता फिल्मुनि जो ज़बरदस्त फैन हो, एतिरे क़दर फैन हो त हुन पंहिंजी धीअ जो नालो हुन वक़्त जी मशहूर अदाकार साधना बोस जे नाले पुठियां रखियो। साधना मशहूर अदाकार हरीश शिवदासाणी जी भाइटी हुई, यानी साधना जा पिता ऐं हरीश शिवदासाणी ॿई भाउर हुआ। हरीश शिवदासाणी मशहूर अदाकार बबीता जा पिता यानी करिश्मा कपूर ऐं करीना कपूर जा नाना हुआ। विरांगे खां पोइ साधना 1950 में पंहिंजे माता पिता सां गॾु बम्बई में अची वसी। हिते हुन जी माताश्री उनखे 8 सालनि जी उमिरि ताईं घर में ई पढ़ायो ऐं उन खां पोइ वडाला बम्बई जे ऑक्सिलियम कॉन्वेंट स्कूल में 1957 में हिन मैट्रिक पास कई ऐं वधीक पढ़ाई जे लाइ जय हिंद कॉलेज में दाख़िल थी। मुड़ मुड़ के ना देख मुड़ मुड़ के, मुड़ मुड़ के ना देख मुड़ मुड़ के। हिन गाने में जंहिं नंढड़े ॿार जो रोल अदा कयो, तव्हांखे ख़बर आहे उहा केरु हुई? उहा हुई साधना। हा दोस्तों, 1941 में ॼावल साधना खे नंढे हूंदे खां ई फिल्मुनि में कमु करण जो लॻाव हो। इहा ॻाल्हि आहे 1955 जी, जॾहिं राज कपूर फिल्म श्री 420 ठाहे रहिया हुआ। हिन फिल्म जे हिकु गाने में हुनखे हिकु नंढड़े ॿार कलाकार जी ज़रूरत हुई। साधना जे पिता हिन रोल जे लाइ कोशिश कई ऐं साधना खे हिन गाने जे लाइ चूंडियो वियो। एक्टिंग जो शौक़ु त साधना खे पहिरें खां ई हो। हू पंहिंजे कॉलेज जी ड्रामा में बि भाॻु वठंदी रहंदी हुई। ईअं ई हिकु ॾींहुं हिकु ड्रामे में हिकु प्रोड्यूसर हुनखे ॾिसी वरितो ऐं साइन करे छॾियो पंहिंजी सिंधी फिल्म अबाणा में। हीअ ॻाल्हि आहे 1958 जी। हिन रीति साधना पंहिंजी फिल्मी दुनिया जी शुरूआत सिंधी फिल्म अबाणा सां कई, जंहिंमें हिन हिकु ख़ूबसूरत अदाकार शीला रामणीअ जी नंढी भेण जो रोल अदा कयो हो। केतिरनि खे शायदि ख़बर न बि हुजे त साधना सिंधी फिल्म अबाणा में कमु करण जे लाइ उजूरे पेटे सिर्फ़ु ₹1 वरितो हो। सिंधी फिल्म अबाणा खां पोइ साधना खे हिंदी फिल्मनि में जल्दी ई चांस मिलियो। फिल्म निर्माता एस मुखर्जी खेसि पंहिंजी नई फिल्म लव इन शिमला में हीरोइन जे रूप में पेश कयो। फिल्म जो हीरो एस मुखर्जी जो पुटु जॉय मुखर्जी हो। फिल्म लव इन शिमला साधना खे हिंदी फिल्म जगत जी चोटीअ जी हीरोइन बणाए छॾियो ऐं जवाननि जी दिलि जी धड़कन बणिजी वई। फिल्म लव इन शिमला जी शूटिंग थी उन खां पहिरीं जी हिकु ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां। ॻाल्हि तॾहिं जी आहे जॾहिं हिन फिल्म जे लाइ साधना जो लुक टेस्ट कयो वियो। फिल्म निर्माता आर.के. नैयर ऐं यूनिट जे कुझु ॿियनि खे बि ईअं लॻो त साधना जो जेको फॉरहेड आहे उहो उन जी सुंदरता ऐं ख़ूबसूरती खे घटाए रहियो आहे। तॾहिं आर.के. नैयर साधना जे वारनि खे हिकु नओं लुक ॾियारियो।
वारनि जो उहो लुक एतिरो फेमस थियो कि अॼु बि छोकिरियूं हुन स्टाइल जी कॉपी कंदियूं आहिनि ऐं हुन वारनि जे स्टाइल खे साधना कट वार करे कोठियो वेंदो आहे। एतिरो ई न, हुन टाइम जी फैशन आइकन रही चुकी आहे साधना। हुन टाइम कुर्ते ऐं चूड़ीदार पायजामे जो रिवाज पिणु साधना विधो, जेको अॼु ॾींहं ताईं फैशन में आहे। फिल्म लव इन शिमला जी कामयाबी खां पोइ हिकु बेहद मशहूर अदाकार बीमल रॉय साधना खे पंहिंजी फिल्म परख में हीरोइन जो रोल ॾिनो, जंहिंमें हिन सादी सूदी छोकिरीअ जो रोल बख़ूबी अदा कयो। 7 मार्च 1966 में साधना पंहिंजी पहिरीं फिल्म लव इन शिमला जे निर्माता RK नैयर सां शादी कई। हाणे मां साधना जी कुझु फिल्मुनि जो ज़िक्र करणु चाहींदसि। असां तव्हांखे वक़्त जी कमी जे कारण सभिनीनि फिल्मुनि जा गाना त नथा ॿुधाए सघूं, पर ज़िक्र ज़रूरी आहे, छो त उन जा गाना सुपर डुपर हिट रही चुका आहिनि। फिल्म अनीता, जंहिंमें साधना मनोज कुमार सां गॾु हुई। मनोज कुमार ऐं साधना जी ॿी हिकु फिल्म जंहिंखे कॾहिं भुलाए नथो सघिजे, वो कौन थी। जी हा दोस्तो, ही फिल्म जो ई नालो आहे। साधना जे कैरियर जी हीअ सुपरहिट फिल्म रही चुकी आहे। साधना जी ॿी हिकु फिल्म जंहिंमें साधना डबल रोल अदा कयो हो। फिल्म जो नालो आहे मेरा साया। हिन फिल्म में साधना जी ज़बरदस्त अदाकारी सभिनीनि जो दिलि जीते वरितो ऐं साधना खे हिकु चोटीअ जी हीरोइन बणाए छॾियो। उन जो संगीत अॼु बि ॿुधण में ईंदो आहे। पंहिंजे फिल्मी करियर में साधना पंहिंजे हिकु फिल्म में निर्माता बि रही चुकी आहे। फिल्म जो नालो आहे गीता मेरा नाम। आरजू फिल्म जी शूटिंग जे दरमियान साधना खे थायराइड जी तकलीफ़ थी ऐं अखियुनि ते काफ़ी ख़राब असर थियसि। इन करे साधना खे राज कपूर जी फिल्म अराउंड द वर्ल्ड ऐं दिलीप कुमार जी फिल्म संघर्ष में बि कमु करण खां हथु खणणो पियो। पंहिंजे जीवन जे आख़िरी समय में साधना अकेली थी वई हुई ऐं बीमार बि रहण लॻी। 25 दिसंबर 2015 ते हुन बम्बई में पंहिंजो आख़िरी साह खयो, पर फिल्मुनि सां जेको उनखे लगाव हो ऐं फिल्मी जगत खे ॾिनल जेको हुन जो योगदान हो, जेको हुन जो समर्पण हो, उहो कॾहिं बि विसारे नथो सघिजे। त वरी मिलंदासीं हिकु नई हस्ती जी यादगिरियुनि सां हिकु नए एपिसोड में। जय झूलेलाल।